शहजादकोट में ट्रैफिक जाम का मसला ताहाल हल नहीं हो सका। बच्चों को स्कूल आने जाने जबकि मरीजों समेत मुख्तलिफ मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाले शहरियों को भी कई मुश्किलात का सामना है, जबकि दूसरी जानिब इंतज़ामिया की खामोशी समझ से बाहर। वेस्ट टीवी जा भी ॾाढा थोराता आहियूं जंहिं इन करंट इशू खे खयो आहे। त ॾिठो वञे त जेके वॾे वॾे शहरनि में टाइमिंग रखियल आहे वॾी वॾी सवारियुनि जी, त अहिड़ी तरह सां असां वटि बि नंढे शहरनि में ईअं हुजणु घुरिजे। जीअं उते ट्राला वग़ैरह ॿियो टियों सिलसिलो वॾी वॾी सवारियूं इहे उते टाइमिंग सां हलंदियूं आहिनि। कुझनि खे सुबुह जो असुर वक़्तु छॾियो वेंदो आहे, कुझनि खे शाम जो या सोमणी वक़्तु छॾियो वेंदो आहे। अहिड़ी तरह असां वटि बि नंढे शहरनि में बि ईअं ई थियणु घुरिजे। इहो ट्रैफिक पुलिस जो कमु आहे ऐं असांजे मुल्की सतह जे कानून जो कमु आहे। त इनखे नज़रसानी करे ऐं असांखे सहूलियत मुहैया करे ऐं असांजे जेके बि शहर जा नंढा वॾा ट्रैफिक जाम जे करे मसइला पैदा थियनि पिया, उन्हनि खे जेको आहे असांखे हल कयो वञे। जेके बि कानून जा अमलदार आहिनि आला, उन्हनि खां ई अपील कंदा आहियूं। हर दौर में ईअं ई कंदा रहिया आहियूं ऐं हाणे बि उहो ई सिलसिलो वरी बरक़रारी रखंदासीं। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि जी ज़िमेवारी आहे असांखे सहूलियत ॾियणु ऐं शहरनि जो तहफ़ुज़ ॾियणु उन्हनि जे ई हथ में आहे। सो उन्हनि खां मुतालबो था कयूं त इन ते नज़रसानी कनि ऐं असांजे नंढे शहर में हिकिड़ी टाइमिंग लागू कनि जीअं वॾी सवारियूं पंहिंजे टाइम मुताबिक़ वॾे शहरनि जी रवां दवा थियनि। शहर शहजादकोट जेको असांजो आहे, इन में काफ़ी सारा जेको आहे ट्रैफिक जा मसइला आहिनि। छो त जेके ॿार सुबुह जो स्कूल वञनि था उहे वञी कोन पिया सघनि, स्कूल पंहिंजे टाइम ते कोन पिया सघनि, छो जो रस्ते में ट्रैफिक आहे। कोटमट जो गुज़रंदा टाला आहिनि या वॾियूं गाॾियूं आहिनि, या महिरबानी करे शहजादकोट खे बाईपास ॾिनो वञे, या न त बराए महिरबानी करे हिन जो टाइम ऐं पीरियड रखियो वञे। छो त हीअ जेको आहे कानूनी भञकड़ी करनि था। इन हिसाब जे करे जेको ॿारु स्कूल वञे थो, या मिसाली ॻाल्हि अहिड़ी का वॾी का ट्रक अचे थी या टालो अचे थो, ॿारु क्रॉस कोन करे सघे थो। पुलिस में मिसाली ॻाल्हि जेके पेशेंट अचनि पिया तकिड़ा, जेके त मिसाल ॻाल्हि का गाॾी हुननि खे रस्तो नथी ॾिए, या को ड्राइवर आहे तकिड़ो आहे ड्राइवर, हू पाण ई हुननि खे रस्तो कॾहिं बि कोन पिया ॾियनि एम्बुलेंस खे। पोइ ख़ुदा न ख़ासि को पेशेंट त रस्ते में वीचारो अलाए तरफ़ थो थी वञे, न त जेको आहे कोई पेशेंट ते लारकाणे पुॼे थो। ट्रैफिक जाम के हवाले से शहरियों को वश न्यूज़ से बात करते हुए मजीद कहना था कि मकामी इंतज़ामिया के अदम तवज्जो के बायस हमें और स्कूल जाने वाले हमारे बच्चों को ट्रैफिक जाम की वजह से बहुत सारी तकालीफ का सामना करना पड़ता है, मगर अफसोस कि शहर में दाखिल होने वाले हैवी गाड़ियों का कोई टाइमिंग नहीं, न इंतज़ामिया की जानिब से कोई चेक एंड बैलेंस है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्रावई, वश टीवी शहजादकोट।